या कुकड़ साथ मां छॾाए थी वञे। अरे पुॼे तोखां पाण नौकरी कोन ऐं वरी छॾाए थी वञे। भला अबा इहो सौर तो कंदे गाॾे अमा काॾे बि कया तंहिंमें तव्हांजो छा? पर बि ख़बर त पए काॾे कंदे। 100 रुपए जो हा 100 रुपए जो हलवो वठी खाईंदुसि। हलो। अरे 100 रुपए जो हलवो? तो बाबा सुठो हलवो 100 रुपए जो मिले केतिरो थो? इहो ई 2 किलो ॿियो छा? आई मुठियस 100 रुपए जो हलवो। छोकरा तुंहिंजो दिमाग़ त न ख़राब थियो आहे? मां 100 रुपए जो हलवो खाजे छा सां? 1 किलो हिन ॾाठ जे हेठों, ॿियो किलो हिन ॾाठ जे हेठों, हलवो वियो चट थी वियो। ई त आयो भोग में करायो। असल में मूंखे वठणा आहिनि नवां कपिड़ा। अरे पोइ 100 रुपयनि जा कहिड़ा कपिड़ा मिलंदई? बाबा जहिड़ा बि मिलनि भला असां बि त ॻोठ में कुझु लय कयूं न। हो ॾिसो न दिलदार कहिड़ा न नवां ऐं शहरी कपिड़ा पायो थो वठे। ॿुध दिलदार कहिड़ा न नवां ऐं शहरी कपिड़ा थो वठी पाए। अड़े मुंहिंजा कुंधर पुट उहो कमाए बि त शहर में थो न ऐं तोखां पढ़ियल बि मथे आहे। कहिड़ो मूंखां मथे पढ़ियल आहे? मिड़ई 2-3 दर्जा मथे पढ़ियल आहे न। ऐं मां तूं बि वरी हुन जो पासो थी खणी न ॾियो खणी मूंखे पैसा। हा चङो चङो छॾ हाणे इहे पंहिंजा अंगल वठी 100 रुपया। न न बाबा जे ख़ुशी था ॾींहुं त ठीकु आहे न त कोन था खपनि पैसा। हा अब्बा मां सद कयां वठ वठ हाणे भला पीउ सां बि नाराज़गी। हा हाणे तूं मजबूर थी करीं त खणी वठां थो। तुंहिंजो चवणु वरी टारे बि त नथो सघां न। और ते कर बाबा 100 रुपया और ते कर। बाबा आहिनि त असुली न। छा चई? असुली आहे न। मूं पाण त आंदा न गाह वारा पेवर इहे बड़े भोग में। डैडी दुनिया में छा एॾा ऑनेस्ट इंसान बि आहिनि? आई एम रियली सरप्राइज्ड। यस ऑफ कोर्स। छो त किन इंसाननि जे करे हीअ दुनिया हले पई। ॾिसो त शराफ़त जो जूसे तव्हांजी बैग खे टच बि न कयो। यू राइट। न त ईअं थींदो आहे जो कॾहिं कॾहिं अहिड़ियूं क़ीमती शयूं इंसान जो दुश्मन बणिजी पवंदियूं आहिनि। डैडी अगरि हू बैग खणी हलियो वञे हा त केरु हुनखे छा करे हा? वाकई बाबा हालांकि बैग में $2 लख हुआ। का घटि ॻाल्हि कोन हुई। मूंखे हिकु फॉरेनर सां डील करणी हुई सो बि हार्ड करेंसीअ में। डैडी अहिड़े शरीफ़ माण्हू जो रिवार्ड बि असांजी हैसियत मुताबिक़ हुजे। बिल्कुलु बिल्कुलु पुट हुन मूंखे हिकु नई ज़िंदगी ॾियारी आहे ऐं सच त तोखे यतीम थियण खां बचायो अथसि। सो बि बेख़बरी में। हुनखे कहिड़ी ख़बर तव्हां केरु आहियो? प्लीज़ डैडी तव्हां हुनखे रिवार्ड बि अहिड़ो ॾियोसि जो दुनिया हैरान थी वञे। इहो त मूं उन वक़्तु ई सोचे छॾियो हो जॾहिं अस्पताल में मूंखे होश आयो हो। ऐं इन ई सिलसिले में मूं अॼु पंहिंजे मैनेजर खे बि घुरायो आहे। सना पुट मूं फ़ैसिलो कयो आहे त उन शरीफ़ नौजवान खे हादसे वक़्तु ब्रीफ केस में रखियल पैसनि जेतिरा पैसा रिवार्ड तौरु ॾेई छॾियां। ओ डैडी इहो त ॾाढो सुठो थींदो। बिल्कुलु उहो त एतिरे इनाम जे लाइक़ बि आहे। मुंहिंजे ख़्याल में इहे पैसा मुंहिंजी ज़िंदगी खां वधीक न आहिनि। पर हुन मूंखे हिकु नई ज़िंदगी ॾियारी आहे। हाणे मां बि उनजी सॼी फैमिलीअ खे हिकु नई ज़िंदगी ऐं उन जूं समूरियूं आसाइशूं ॾियणु थो चाहियां। ओ डैडी यू आर रियली ग्रेट। पर मूंखे अफ़सोस आहे पुट सना त तुंहिंजे माउ जो अमेरिका में इलाज कराईंदे कराईंदे बि असां हुनखे बचाए न सघियासीं। ख़ुदा जी इहा ई मर्ज़ी हुई वरना मां त हुन ते करोड़ रुपया बि ख़र्च करे सघां हा। ऐं तव्हांखे हिकु ॻोठाणे भर वक़्तु पंहिंजो रतु ॾेई तव्हांजी जान बचाई। साईं मैनेजर साहब अची विया आहिनि। इकबाल साहब खे अंदरि मोकिलियोसि। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। अचो इकबाल साहब अचो अचो। थैंक यू सर। हाणे तव्हांजी तबियत कीअं आहे? महिरबानी ठीकु आहे। तव्हां मूंखे यादि कयो? हा इकबाल साहब ॾिसो
एक क्रॉस चेक कढो 50 लाख रुपयनि जो। 50 लखनि जो सर? पहिरियां सॼी ॻाल्हि ॿुधी वञो। जी सर। सनम पुट छा नालो हो सॼो उन ॻोठाणे छोकिरे जो? हाँ डैडी, मूं सॼी एड्रेस मुंहिंजी नोट कई हुई, तव्हांखे ॿुधायां थी। डैडी, उनजो सॼो नालो आहे मोहम्मद यूसुफ सन ऑफ धनी बख्श दिलेर ऑफ खनीपुर विलेज, अबाउट 80 किलोमीटर्स अवे फ्रॉम हियर। ठीक है। बहरहाल मिस्टर इकबाल, मिस्टर मोहम्मद यूसुफ जे नाले ते 50 लाख रुपयनि जो क्रॉस चेक कढो ऐं इहो उते हुनखे ॻोठ वञी ॾेई अचोसि। हाँ साईं, इहो चेक आऊं पंहिंजे नाले ते। What you stupid? न साईं, मुंहिंजो मतिलबु आहे त चेक हुन ॻोठाणे जे नाले ते। इकबाल साहब, इहा का वॾी ॻाल्हि कान्हे, डैडी ठीक थो करे। आई एम सॉरी बेबी। सर, इहे पैसा खणी आऊं अकेलो ॻोठ कीअं वेंदुसि? मुंहिंजो मतिलबु आहे त लॉ एंड ऑर्डर सर। You don't worry about that. मां एसपी साहब खे फोन करे तोखे पुलिस गार्ड वठी थो ॾियां। ओके? ठीक है सर। अच्छा, बैंक जा फॉर्म्स वग़ैरह जेके आहिनि से हितां खई वञजांइ। उते भर वारे कंहिं शहर जे ब्रांच में मोहम्मद यूसुफ जे नाले ते अकाउंट खोले इहो चेक उते जमा कराइजांइ। हुनखे फ़क़ति चेक बुक ॾिजांसि ऐं थोरो सम्झाए ॾिजांसि। बिल्कुलु ठीकु आहे सर। लेकिन इन खां पोइ मूंखे सॼी रिपोर्ट ॾिजो। बिल्कुलु ठीकु आहे सर। ओके सर। ओके। ओके। अदा तव्हांजा कपिड़ा इस्त्री थी विया? हा बाबा, हिते रख त मां खणां थो। अदा तव्हां जॾहिं शहर वञो त मुंहिंजे लाइ मोती सितारा ऐं लेस वठी अचिजो। हा बाबा, तूं पंहिंजे सामान जी लिस्ट ठाहे रख, मां वेंदुसि त वठी वेंदुसि। हा त मां लिखी छॾिया अथमि। हा बसि पोइ मूंखे ॾिजांइ बाबा। अदा उहो भाॼाई थी चए त सौट जे मङणे में वञिणो आहे, 200 रुपया ॾियो। बाबा, इन जी इहा लोरी ख़तमु कान थींदी। इहे ॿॾो कर बि संभाले नथी रखे त ॿारनि जी सुठी तालीमी तरबियत ते ख़र्च कयो। कयूंसि था किथां बंदोबस्तु बाबा। बाबा, हिते गाॾी बीहारजे। अदा, हिकिड़ो मिंट ॻाल्हि ॿुधियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा, गनीपुर ॻोठ इहो आहे? हा साईं, इहो साम्हूं ॻोठ अथव। हिते मियां मोहम्मद यूसुफ ख़ान साहिबु हिते रहंदो आहे? मियां मोहम्मद यूसुफ ख़ान? न साईं, असांखे त ख़बर न आहे त कोई इन नाले सां हिन ॻोठ में रहे थो। भला तव्हां हिन ॻोठ में रहंदा आहियो न? हा साईं, असां हिन ॻोठ में रहंदा आहियूं। चङो, पोइ आउं अॻियां वञी कंहिंखां पुछां थो। भला रस्तो त ॻोठ ताईं सही आहे न? हा रस्तो ठीकु आहे। चओ अस्सलाम वालेकुम। महिरबानी। हलो अॻियां था ॾिसूं। जॾहिं खां हिन ॻोठ मां धाड़ेल पकड़िया आहिनि, असुल ॾचो थी वियो आहे। हा यार, ॾिस न, हाणे हीअ बि पुलिस हुई, हूंदी कंहिं ते ट्राहू। यार तेने बि पुलिस 5-6 माण्हुनि खे ॿधी वई आहे। अदा असांजा प्रकार बि अहिड़ा हूंदा त पोइ पिया पादर खाईंदासीं, ॿियो छा।
पुट ही गनीपुर ॻोठ आहे न हिते मियां मोहम्मद यूसुफ ख़ान साहब रहे थो न चङो चङो बाबा माशाल्लाह महिरबानी अदा ओ अदा अदा भाऊ हिकिड़ो मिंट ॻाल्हि ॿुधिजो हा हा अचो 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 वालेकुम सलाम अदा तव्हां हिते हिन माण्हू खे सुञाणो कहिड़ो माण्हू साईं साईं मियां मोहम्मद यूसुफ ख़ान साहब खे न साईं मां हिनजो कोन सुञाणा साईं हा छा 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 नालो न वरितव साईं मियां मोहम्मद यूसुफ ख़ान साहब साईं पीउ जो नालो छा अथसि पीउ जो नालो आहे धनी बख्श ख़ान दिलेर भला छो पिया ॻोल्हियो उनखे ऐं ही पुलिस छा लाइ आई आहे साईं हिन में असांखे ज़रूरी कमु आहे तव्हांखे ख़बर हुजे त ॿुधायो न न उहो कोन मिलंदो तव्हांखे हा न न साईं असांखे उहो ज़रूरु खपे असांखे त हुनजी सख़्त तलाश आहे अड़े पुट चूसा अॼु मरी विए सफ़ा ही पुलिस पक तोखे गिरफ़्तार करण आई आहे बचा हाणे भॼणो अथई न भॼ जेकॾहिं तव्हांखे हिनजी ख़बर हुजे त असांखे ॿुधाए छॾियो जे 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 इहो माण्हू अव्हां सां न मिलणु चाहे त पोइ रुॻो असांखे हिनजी ख़बर पइजी वञे पोइ त असीं हिनखे ज़ोरी हथु कंदासीं भला भला इहो उहो ई माण्हू आहे जेको कराची खे धकीअ खे खणाए वियो हा 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 उहो ई जेको कराची में न इहो अरे भॼण यूसा अबा अबा अदा अदा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो अदा हिननि जी ज़रूरत न आहे कमाल भुली साईं छा ॻाल्हि आहे छो पे भॼंदो वञे साईं साईं मूं हिन माण्हू जी पुछा पे कई मियां मोहम्मद यूसुफ ख़ान वलद धनी बख्श ख़ान दिलेर साईं इहो ई त जूसो आहे मुंहिंजो मतिलबु आहे साईं इहो यूसुफ ख़ान दिलेर इहो ई आहे साईं इहो इहो यूसुफ ख़ान आहे हा हा साईं इहो यूसुफ ख़ान आहे साईं पक घर वियो हूंदो हलो त जहाज ते हलूं साईं हा यार हलो वियो साईं अचो अचो अदा गुलाम हुसैन असां त लॻा पिया आहियूं पंहिंजे कमनि कारनि में तूं आयो आहीं ख़बरूं चारूं थियूं ॿियो मिड़ई ख़ैर अदा घुर्जे बि ख़ैर चाचा धना ओ चाचा धना आयो अबा आयो अबा कहिड़ो चाचा मां आहियां मास्टर मुश्ताक चाचा तव्हांजा महिमान आया आहिनि पुट पोइ वठी अची अंदरि ॿाहिरि अचो अचो अंदरि अचो 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 साईं हेॾां हलो हेॾां साईं भला रिलियूं कढाए वठूं न चाचा रिले जी ज़रूरत न आहे इहा ई ठीकु आहे साईं ख़ुशि आहियो ॿियो मिड़ई कुल ख़ैर आहे बिल्कुलु अलाह शुक्र आहे मिड़ई तव्हां सां मिलण आयासीं मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हांजे पुट सां भला तव्हां केरु आहियो साईं मुंहिंजो नालो धनो आहे बाबा सॼो नालो ॿुधायो साईं मुंहिंजो नालो धनी बख्श आहे भला ज़ात जा केरु आहियो दिलेर मियां मोहम्मद यूसुफ ख़ान साहब तव्हांजो छा थिए साईं मोहम्मद यूसुफ चाचा जूसे लाइ थो पुछे जूसे लाइ हा हा साईं मोहम्मद यूसुफ मुंहिंजो पुटु आहे उहे ई मियां मोहम्मद यूसुफ ख़ान साहब आहिनि जंहिं कुझु वक़्तु अॻु हिकु ज़ख़्मी खे कराची पहुचायो हा साईं हा छोकिरे जूसे मूंसां ॻाल्हि त कई हुई पर साईं हुन को ॾोह त कोन कयो हो साईं मुंहिंजो छोकिरो अहिड़ो न आहे साईं तव्हां भली ॻोठ वारनि खे साख ॾियो बाबा सही जवाबु ॾे डिॼी छो थो चाचा डिॼण जी का ॻाल्हि कान्हे यूसुफ खे घुराए ॾियो हिननि खे ॾिसी अलाए केॾांहुं भॼी वियो आहे चाचा असांखे मियां मोहम्मद यूसुफ ख़ान साहब जी सख़्तु तलाश आहे जल्दी किथां घुराए वठोसि साईं जूसे जो यार अथव इहो मास्तर साहिबु इनखे सॼी ख़बर हूंदी अथव उनजी चाचा हिननि खे मिलियो हो रस्ते में पर हिननि खे ॾिसी अलाए केॾांहुं भॼी वियो आहे पोइ मास्टर साहिबु तव्हां ई किथे वञोसि ऐं जल्दी वठी अचो चङो साईं तव्हां हिते वियो मां ॾिसी थो अचांसि मां आयुमि चाचा हीअं हा पुट वारो कर ॾिसी बसि मां ॾिसी थो अचांसि हाज़िर बाबा
यार पांदे जुसे के तो कोने ठीक जुसो हाँ हाँ कुछ वक्त पे डुकंदे पे वेडा केड़ा केड़ा केड़े पासे जैतून वारो बाग ना जैतून वारो एडी पे सही है हले 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 अच्छा अच्छा यार पांदे के तो कोने पाण देखो दिमाग जूसा ओ जूसा बाबा बाहर निकरी अच हूं तो सा मिलन आया आहिनि तोखे कुछ भी न कंदा अलाए यार हिते आहीं अलाए न बाबा आहीं त निकरी आ ॿाहिरि हूं तो सा मिलन आया आहिनि तोखे कुछ भी न चवंदा यार पांदी कोन्हे हिते शायदि मास्तर मां पाण ॾिठो थी मांसे हेॾे ईंदे अच ॾिसूं था हल भला हेॾे ॾिसूं हली आ मान वेठा छोरो त हिते कोन आयो जूसो न न हिते त कोन्हे पर छा ॻाल्हि आहे तूं एॾो दिलगीर छो आहीं छोरो वतंदो आहे ममण मचाईंदो वरी छा कयईं वठण आई अथसि पुलिस कराचीअ मां पक केस उथलियो आहे छो छो छा कयो मुंहिंजे बचड़े ख़ुदा जो ख़ैरु करे जंहिं धतीअ खे खणी वियो हो अलाए उनखे कुझु थी पियो आहे अलाए खून जे केस में था अड़ाइसि अलाए जे छा अरे वाई त सवली कढंदो कर अरे झलींदो सांस त बाबा न पवंदो कर परावन खॾनि में वञी खणी वॾेरे ॾे मन उहो जिंद छॾाइसि इहो त सभु थी पवंदो पर छोरो बि त हथ अचे न हे मुंहिंजा रब तूं ई का सवली कच साईं हिन वक़्तु जाई बि छोरो घर में कोन्हे अलाए काॾे हलियो वियो आहे ख़बर ई कान थी पए चाचा हाणे देरि बि काफ़ी थी पई आहे अॼु मिली वञे हा त संदसि भलो थी पए बाबा मिलियो जुसो न चाचा ॾाढो ॻोठ में ॻोल्हियोसीं चाचा पछाड़ी बनी ते बि ॾिसियासीं उते बि कोन हो चङो चाचा हाणे असां हलूं था वरी ईंदासीं तेसि ताईं तव्हां हुनखे हथु करे विहारींदा साईं छोरो आहे पंहिंजे राज़ वारो पर हाणे ज़रूरु हथु करे विहारींदासूंसि चाचा घबराइण जी ज़रूरत न आहे असां त पाण मियां मोहम्मद यूसुफ खान जे भले लाइ हिते आया आहियूं सम्झो न ॻाल्हि खे साईं तव्हां त बराबरि सच था चओ पर छोरो मिले त तव्हांजे हवाले कयां चओ चाचा अॼु सूमरु आहे असां वरी ख़मीस ॾींहुं ईंदासीं तव्हां हुनखे घर विहारिजो साईं अहिड़ी का सीरियस ॻाल्हि त कान्हे न साईं न बाबा घबराइण जी ज़रूरत न आहे असां त पाण मियां मोहम्मद यूसुफ खान जे भले लाइ हिते आया आहियूं चङो साईं ठीकु आहे असीं हुनखे सम्झाईंदासीं तव्हां भले ख़म्स वारे ॾींहं ते अचिजो साईं चङो हाणे असां हलूं था चङो साईं चाचा मां हिननि खे अघु भरो करे मोटी थो अचां हा बाबा हल पाजी अचो साईं हले बाबा अचो साईं अचो साईं छोरो हिते बि कोन्हे न वरी मास्तर खे किथे हथु आयो न त ज़रूरु पुलिस पकिड़े वञे सां मुंहिंजो त हिते घर में ई हो वरी अलाए केॾांहुं हलियो वियो आख़िर केतिरो भॼंदो पुलिस खां नेठि त पकिड़बो अड़े कम जो अहिड़ा कंदो त पोइ भली वञी पए काठ में न जुसे जा पे ईअं न चओ मुंहिंजो हीअं तो ॿाहिरि निकिरे अड़े मुंहिंजो बचिड़ो अहिड़ो न आहे जुसे जा पे वीचारो नाज़ुकड़ो अब्बा छा ॼाणे पुलिस जो इते ई पई थी फिरे सो किथे थी छॾेसि हाणे त घर बि ॾिसी विया आहिनि सो हेॾां न होॾां इझो था अची छका कनि आयो अबा आयो पक पुलिस हूंदी चइनि कोन पिए त ॼाण थी अचे जुसे जा पे छा थी पवे मुंहिंजे बचिड़े खे पुलिस जे हवाले न कजां न त टंगे टंगे मारींदसि सॼी राति मारींदसि न हरू भरू त हथऊं कोन ॾींदोसांसि आयो अब्बा आयो छोरो हिते बि कोन्हे न वरी मास्तर खे किथे हथु आयो न त ज़रूरु पुलिस पकिड़े वञे सां
मुंहिंजो त हिते घर में ई हो वरी अलाए केॾां हलियो वियो। आख़िर केतिरो भॼंदो पुलिस खां, नेठ त पकड़बो। अड़े कम जो अहिड़ा कंदो त पोइ भली वञी पए काठ में। काठ में न जुसे जा पे ईअं न चओ, मुंहिंजो हीअं तो ॿाहिरि निकिरे। अड़े मुंहिंजो बचिड़ो अहिड़ो न आहे जुसे जा पे, वीचारो नाज़ुकड़ो अब्बा छा ॼाणे पुलिस मां। पुलिस जो इते ई पई थी फिरे, सो किथे थी छॾेसि। हाणे त घर बि ॾिसी विया आहिनि, सो हेॾां न होॾां इझो था अची ठका कनि। आयो अबा आयो, पक पुलिस हूंदी, चयमि कोन पिए त ॼाण थी अचे। जुसे जा पे छाप थी पवे, मुंहिंजे बचिड़े खे पुलिस जे हवाले न कजा, न त टंगे टंगे मारींदसि, सॼी राति मारींदसि। न न हरू भरू त हथों कोन ॾींदोसांसि। आयो अबा आयो। अबा पंहिंजी तूं ॾे ख़बर। चाचा सब ख़ैर आहे, तव्हां हाल वाल वठण आयुसि। जूसे जो कुछ पतो पयो? बस अबा अञा त ख़ैर लॻो पियो आहे, जूसो कोन मिलियो आहे। चाचा हाणे ॻाल्हि ॿुध, जेसि ताईं के चङे मथे खां का चिठी चपाटी को चो चवा न करायूं, तेसि ताईं चरियाई करे पुलिस जे हवाले न कजांसि। हा चङो अबा। ऐं चाचा ॿी ॻाल्हि ॿुध, मां पंहिंजे घर वेठो आहियां, कंहिं बि कम कार जी ज़रूरत हुजे त घुराए वठिजांइ। हा अबा हा। केरो जुसे जा पे? पांधी हो, जूसे जो पुछण आयो हो। छा थियो खड़को थियो? हिते त केर ई कोन्हे जुसे जा पे, कमरो त ख़ाली पियो आहे। पोइ ही आवाज़ किथां आयो? जिन आहिनि छा कमरे में? हा ॾाढी मर्याद चवंदी त हुई त ही कमरो उघरो आहे, अटे दफ़ा त मूंखे बि ॾेखाराया हुआ। उहो त ज़रूरु ॾिसणो पवंदो। अॼु या त मां ख़तमु थींदुसि या हिन जिन खे ख़तमु कंदुसि। असीं अॻई वेठा आहियूं पंहिंजे पुट खां बेज़ारी, मथां फ़क़ीर। हू ॾिस हंध कीअं पिया फतकनि, ॾिठई? फ़क़ीर साईं, असां कंहिंजा मदान आहियूं, तूं बि ख़ैरु करे वञ, असीं पंहिंजनि मुर्शिदनि वारा आहियूं। जे हितां इज़त सां न हलियो वेंदे त पोइ खणंदो मैं यालीअ वारो डंडो। असांजा मुर्शिद जलालीअ थई ॿिरनि मां नांग कढंदा हुआ, अची थो यालीअ वारो डंडो। हिकु ॿ अरे अरे अबा जूसा तूं हिते? बाबा अरे अबा तूं त हीअं ई कढी छॾियो असांजो। पुलिस जे डप खां हिते अची लिखोसि। पुलिस वही बाबा वही। हा शुक्र हे बाबा, तो त ॾंडे में साह ॾिठो मुंहिंजो। न यार जमाला ॿुधूं था, असांजे मुल्क जो करोड़पति शख़्स सेठ करीम भाई ख़तरनाक एक्सीडेंट खां बची वियो। यार वॾी उमिरि हुयसि। जी हा, तव्हांखे को एतराज़? न मुंहिंजो मतिलबु त ऐं जंहिं ॻोठाणे नौजवान उन जी जान बचाई हुई, उन लाइ 50 लख रुपयनि जे इनाम जो ऐलान कयो अथई। फॉर यूर इंफॉर्मेशन मिस्टर जमाल। 50 लख रुपया? ओ माय गॉड, यार हुन ॼट जो त भाउ खुली वियो। व्हाट अ लकी मैन। काश उहो ॻोठाणो नौजवान मिस्टर जमाल हुजे। यार असांजा अहिड़ा भाग ई न आहिनि। यार जमाल ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तोखे 50 लख रुपया मिलनि, तूं भला छा कंदे? मां सभ खां पहिरीं तव्हां ॿिन्ही खे कंहिं 5 स्टार होटल में डिनर करायां। बस असांखे रुगो तव्हां डिनर ते ई था टरकायो? न साईं, मां तव्हांखे इन्हनि पैसनि जो अधु ॾेई छॾींदुसि। यार जमाल ॾाढो फयाज़ थी वियो आहे बाबा। दोस्तो, असांखे जेको हूंदो आहे यारनि दोस्तनि जे लाइ हूंदो आहे। असांखे सभु ख़बर आहे तव्हां दोस्तनि सां केतिरा सिंसियर आहियो। याने मां यार। अरे यार जमाल परेशान न थी, मुनीर जो मतिलबु तव्हां जाई सभिनि सां सिंसियर आहियो। थैंक यू माय डियर, थैंक यू वेरी मच। पर मुनीर, इहो खुश नसीब शख़्स हो काथे जो? छो भला उन सां दोस्ती करण जो ख़्यालु आहे छा? न यार ईअं थो पुछां, पर साईं अहिड़ा शरीफ़ माण्हू कंहिंखे मिलनि त कंहिंखे एतिराज़ थी सघे थो? यार जमाल, इहो वाक़ियो सेठ साहिब करीम वारो
चवनि था त तव्हांजे ॻोठ जे किथे पासे में थियो आहे। गनीपुर में? जी। नहीं यार। हाँ वाकई? अरे हाँ यार। हाय काश सेठ करीम भाई के मां बचाया। वो देर शादी जमाल वञी बि सफर आई ते सुपर हाईवे ते इन जे मथां ट्रक चढ़ी वञे। अरे यार मुनीर ये न चो पोइ मिस पलक जो छा थींदो। यार छा यार इहो? अरे यार मस्करी था कयूं बस पाण में। यार महिरबानी करे जेको मूंसां अहिड़ी सीरियस मज़ाक न कंदा कयो। सेठ करीम भाई पुट फरीदा तुंहिंजो केतिरा दफ़ा ज़िक्र कयो हो, मूंखे ॾाढो तजस्सुस हो त तोसां मिलां। मासी फरीदा असांजे ऑफिस में टाइपिस्ट आहे लेकिन ॾाढी ज़हीन आहे। न न अम्मी दिलदार हरू भरू मुंहिंजी दिलि रखण लाइ तारीफ़ पियो करे। न न मासी रियली फरीदा चाहे त पंहिंजी तालीम अॻिते जारी रखी पंहिंजो पाण खे राइज़ करे सघे थी। पुट हिन जो पीउ ज़िंदा हुजे हा त ज़रूरु हिनखे मथे पढ़ाया हा, पर जीअं हुनजो एक्सीडेंट थियो मुंहिंजी हिन वीचारी धीअ ऑफिस में नौकरी करे सॼे घर खे सहारो ॾिनो आहे। इहा त मासी सुठी ॻाल्हि आहे। पर पुट केतिरा माण्हू हिन ॻाल्हि खे सुठो नथा सम्झनि त को धीअ धण कंहिं ऑफिस में नौकरी करे। असांजे ॿहिराड़ियुनि में त वाकई अञा हिनखे माण्हू ख़राबु था सम्झनि, पर इहा का ख़राबु ॻाल्हि न आहे। पुट तोसां गॾु घर में ॿियो केरु रहंदो आहे? बसि में हिननि जी हिकिड़ी अम्मी आहे, बाबा साईं आहे ऐं हिकु नंढी भेण अथनि। अम्मी कॾहिं प्रोग्राम ठाहियूं दिलदार जे ॻोठां घुमी अचूं। हाँ पुट। अब्बा तुंहिंजो वालिद साहब छा कंदो आहे? मासी असीं हारी माण्हू आहियूं। मुंहिंजो पीउ ऐं माउ ॿिन्हिनि में कमु कंदा आहिनि। बाबे मुड़सी करे मूंखे पढ़ाए विधो ऐं भेण मूं महिल मिडिल ताईं पढ़ियल आहे। छो अब्बा भेण खे मथे छो न पढ़ायो? मासी मिडिल खां मथे हुते स्कूल ई कोन हो ॻोठ में। हा अम्मी ॿहिराड़ियुनि में छोकिरियुनि जा स्कूल आहिनि किथे, ऐं ॿियो त हुते छोकिरियुनि खे वधीक पढ़ाइणु बेकार सम्झंदा आहिनि। हू चवंदा आहिनि त छोकिरी पढ़ी कहिड़ी नौकिरी कंदी। हू माण्हू पढ़ाई खे रुगो नौकिरी जो ज़रियो सम्झंदा आहिनि। हाँ इहो त आहे। ॾिस न भाई अमी ॻोठनि में अन्न पायो था, भाॼियूं खीर मखण पैदा कयो था हिते शहरनि में खाऊं था। जी मासी। अम्मी तव्हांखे विलेज लाइफ पसंदि आहे न? छो न पुट, जॾहिं तुंहिंजो वालिद साहब ज़िंदा हो त केतिरा भेरा मूंखे पंहिंजे ॻोठ वठी वियो हो। मां हुननि जी ॾाढी पोटी कोन हुयसि, मां शहर जी रहंदड़ हुयसि, पर पोइ बि मूंखे जीअ में जायूं ॾींदा हुआ। हा अम्मी ॻोठाणा माण्हू दिलि जा ॾाढा साफ़ सुथरा ऐं सचा हूंदा आहिनि। अब्बा पोइ कॾहिं पंहिंजी माउ ऐं भेण खे वठी अच न हिते। न मासी पहिरीं तव्हांखे ॻोठ हलणो पवंदो, ताज़ियूं फ्रेश हवाऊं खाइण लाइ, सचा माया खीर पीअण लाइ ऐं फ्रेश सब्जियूं खाइण लाइ। हा हा अम्मी असांखे ॻोठ हलणु घुरिजे घुमणु। प्लीज़ अम्मी हा कयो न त असीं ॻोठ घुमणु हलूं। हा पुट हलंदासीं खणी कॾहिं। मासी तव्हांजो पंहिंजो घर आहे, हलो हली असांजी सादी सूदी पाकीज़ा ज़िंदगी हली ॾिसो। हा पुट ॾिसंदासीं को मुनासिब मौक़ो। चङो मासी आऊं हलां थो, काफ़ी देरि थी वई आहे। छो भला पुट वे न मानी खाए पोइ वञा। न मासी मानी वरी ॿिए दफ़े। चङो मासी। चङो ख़ुदा हाफ़िज़। आई ज़ैनी मूं महिल अॼु ॾाढी चुप आहे, ख़ैर त आहे न? हाँ अलाए छो तूं पुछीस मूंखे त जवाब ई नथी ॾे। मूं महिल ॿुधाए न छा ॻाल्हि आहे? कुझु कोन्हे, छा ॿुधायांव? कुझु त आहे न कुझु बि कोन्हे। आई मां सम्झा थी त अधु जूसे करे परेशान आहे। छो उनखे वरी छा थियो आहे? को जहिड़ो थियो अथनि छा पाण में? न जहिड़ो त न, ॿी ॻाल्हि आहे। ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं ई खणी ॿुधाए। न दी मूमल खां पुछो। मूमल ॿुधाए छा ॻाल्हि आहे? बसि बाबे खे अधो पांदी मिलियो हो, उन्हीअ ॿुधायोसि त का पुलिस आई हुई चाचे वारनि ॾे। आई हा अधे रजब ॿुधायो त पुलिस जी गाॾी भरिजी आई हुई। पर छो आई हुई पुलिस? नेठ का त ॻाल्हि हूंदी। इहा ई त ख़बर कान्हे न। चवनि था त पुलिस सां गॾु जेको माण्हू हो उहो त कुझु ॿुधाए ई कोन पियो, बसि रुगो इहो पियो चवे त हुनखे वठी अचो। कंहिंखे? जूसे खे ॿियो पर पुलिस अधे जूसे खे वठी त कोन वई आहे।
जो मूमल तूं एॾी परेशान पई थी। पर अदी चई विया आहिनि त हो वरी ख़मीस ॾींहुं ईंदा ऐं उन ॾींहुं उनखे ज़रूरु पेश कयो। ऐं मूमल अधे रजब ॿुधायो पिए त जंहिं धकीअ माण्हूअ खे अधो जूसो कराचे खणाए वियो उन खे कुझु थी वियो आहे अलाए छा, जो उन जे पोयनि मथां केस कयो हुजे। अलाए अदी चयाईं पिए त उनजी धीअ अस्पताल में आई हुई ऐं इहो बि चयाईं त उहा ॾाढी सुठी छोकिरी हुई ऐं पैसा बि पे ॾिनईंसि। पोइ अधे जूसे उहे पैसा वरिता? न न पैसा त कोन वरितईंसि। ऐं मतां उन पुलिस मोकिली हुजे। अलाए। ऐं हा इहा ॻाल्हि त बराबरि सोचण जी आहे। मतां उन खे अधो जूसो ठहियो ठहियो हाणे बसि कर, अहिड़ी वाई त न कढ। अरे जूसा यार मुझी गाल त ॿुध, तोखे चाचो धन पियो छॾे, तुंहिंजा महिमान आया अथई। भली पियो छॾे, मूंखे सॼी ख़बर आहे अॼु खमीस आहे खमीस। न न बाबा तोखे चाचो धन पियो छॾे सची। न न पक्का जी पुलिस आई हूंदी मूंखे पकड़े वेंदी, कोन थो अचां। न न बाबा रुगो तोसां मिलण आया आहिनि। हा हा मुंहिंजा माइट मूंसां मिलण आया आहिनि ऐं सभु थो तुंहिंजी चालाकी सम्झां। आख़िर 8वीं जमात पास आहियां। सची ड्रिज न हल उते मास्टर मुश्ताक भी वेठो आहे। हा भली वेठो हुजे। अरे पादर त खाईंदसि आऊं तोखे छा आहे, आऊं कोन थो हलां। ॾिस पांती जो वधीक कंदे न त मुर्गो शहर भॼी वेंदुसि। हा सची मास्टर मुश्ताक चयो त जूसे खे वठी अचेसि। हा अरे जे अहिड़ी ॻाल्हि हुई त पोइ मास्टर मुश्ताक पाण वठण छो न आयो मूंखे? मां सभु सम्झां थो तव्हांजी चालाकी, कोन थो अचां। हा यार मां कीअं सम्झां जुसाने ॻाल्हि ॿुध, तूं हिते ई वेठो हुजां, मां मास्टर मुश्ताक खे वठी थो अचां। ॿेली कारे वञजां न, असांखे परेशान न कर ॿेली। हा ॿुध रुगो मास्टर मुश्ताक खे वठी अचे, ॿियो को आयो त अञा मथे चढ़ी वेंदुसि। हा तूं हिते ई वेठो हुजां। हा मूंखे त पढ़ाइण ॼण मां सम्झां ई कोन थो। पुलिस मूंखे पकड़े वञे, मां ईअं पुलिस जे हथ तूं थोरी चढ़ंदुसि। चइबो त मियां मोहम्मद यूसुफ ख़ान साहब ग़लत फहमी में असांखां निकिरंदो थो अचे। साईं असीं सभु मारू माण्हू आहियूं, जूसो त छा पर असीं सभु टिजी विया आहियूं। इकबाल साहब हिते पुलिस जो एॾो त ॾहकाव आहे जो ख़ैरे बि कंहिंजे दर ते अचे त माण्हू हिसिजी वेंदो आहे। साईं चाचा धना चाचा धना चाचा धना जूसो नी वण ते चढ़ी वेठो आहे ऐं चए थो मां ईअं कोन ईंदुसि जेसिताईं मास्टर मुश्ताक न ईंदो। हा अबा वॾो को चट आहे ॿियो चङी सां बाबा, छोरा तुंहिंजा भाग खुलिया अथई। मां ॾाढो चयोमांसि, बसि मुंहिंजी कोन थो मने, पघराए छॾी। मियां मोहम्मद यूसुफ ख़ान त सफ़ा को सादो माण्हू आहे, भाइयां त तव्हांखे ॾिसी ढिनो आहे। साईं पोइ पुलिस करे बि त असां सां की सुठी न साईं। इकबाल साहब मां पाण थो वञी ॾिसी अचांसि, तव्हां वियो साईं। हा बाबा तूं ई ॾिसीसि, सेठ साहब वारनि खे ॾाढी तकलीफ़ ॾिनी आहे। बसि मां हींअर अचो। हल बाबा वरी हलो न हली जुसा ड्रीं छो तो इन्हनि माण्हुनि खां, इहे तोखे कुझु बि कोन कंदा। बाबा तोसां मिलण आया आहिनि, हाणे लहो हेठि त हलूं। न न मास्टर मां सभु सम्झां थो, ॿेली छो था पंहिंजे हथनि सां पुलिस जे वर चाढ़ियो मूंखे? बाबा हू तोखे कुझु बि कोन कंदा, तूं मूं ते भरोसो कर। या तुंहिंजा भाग था खुलनि भाग। हाणे यार लहो हेठि त हलूं न त महिमाननि हलिया वञनि। ॾिस मास्टर तुंहिंजे भरोसे ते मां हेठि लाहां थो, ऐं जे मूंखे कुझु थियो आहे त पोइ पंहिंजी संगत ख़तमु सम्झजां। हा ऐं पंहिंजी तोसां बि संगत ख़तमु कंदुसि। मास्टर खे तूं वठी आयो आहे। अरे बाबा तोखे कुझु बि कोन थींदो, हाणे लहो भला त हलूं। हाणे कीअं हली आहे मूंखे लाहियो न हेठि। चङो बीह सां अच अच आराम सां लहो, आराम सां मथे ते चढ़े न थोरो थोरो और ते त थी न। मैं यहाँ कोन थो अचां ईअं। चङो चङो पी लाह थो। तूं और ते त थी न। पीछा पीछा अॼु मुंहिंजो कुलंदो पहिरों न न किरी तूं परे त थी, परे थी परे थी। हलो हले 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 बाबा हले हले अचो हले हले अचो न घबरा हले हले पंहिंजा पाण में हलिया।
अरे ये तो पुलिस वाले हैं। बाबा अच बाबा छपा जा हली 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 चलिए हली बाबा हली बिस्मिल्लाह हली हली हेडो हेडो ही अच हेडो हली कर बी दे हली हली इकबाल साहब ही वो मोहम्मद यूसुफ खान साहब तो जे ता जे सेठ के कराची पहुंचायो होयो नहीं सही मु सेठ साहब का कुछ कोन कयो रुगो मु हुन के कराची पहुंचायो बस अचो अचो मियां मोहम्मद यूसुफ खान साहब अचो हिते वियो अचो मियां मोहम्मद यूसुफ खान साहब सही मां तो गरीब जो बार जूसो आया सही ही मुझे पिया धनो सही गाल कुछ समझ में न पई अचे सही भला हिन में न समझण जी कहिड़ी ॻाल्हि आहे मियां मोहम्मद यूसुफ खान साहब साईं असीं सभु सादा माण्हू आहियूं हाणे त तव्हां वॾा माण्हू आहियो बसि साईं रब जा शुक्र आहे मियां मोहम्मद यूसुफ खान साहब अचो हिते अचो वियो अचो बाबा हलो जो सादी हले हां बाबा हलो हलो का हिजन जी का पंजा पाण में वे अचो अचो वे भिजी छो तो वे मियां मोहम्मद यूसुफ खान साहब जी तव्हांखे शायदि ख़बर न हुई त जंहिं शख़्स खे तव्हां कराची पहुचायो हो ज़ख़्मी हालत में ऐं पंहिंजो रत ॾिनो हो उहो हिकु नेक शख़्स ऐं मुल्क जो अमीर तरीन माण्हू हो हाँ अल्लाह जा लख शुक्राना बेली मूंखे त का ख़बर कान हुई मूं त मिड़े इंसान समझी खुदा कारण हुनजी मदद कई न त रात विच में झंग में मरी वञे हा वीचारो हा मियां मोहम्मद यूसुफ खान साहब तव्हांजी इन सचाई ऐं इंसानी हमदर्दीअ जे करे ई त असांजे सेठ वटि तव्हांजी एतिरी वॾी इज़त आहे हाँ इज़त आहे हाणे ईअं करियो जी तव्हां हिते सही कजो वरी सही तव्हां सही त करे वेंदा आहियो न हा हा सही छो न करे वेंदासीं अगरि अठी जमात पास आहियूं आहिनि सॉरी हे सही किथे हिते हिते पर साईं ॻाल्हि त ॿुधो हिन सही में मूंखे को ख़तरो त कोन्हे अरे भला मथां सेठ साहब मूंखे नौकरी त कोन थो ॾे जे मूंखे नौकरी थो ॾे त अहिड़ी नौकरी करे ॾेखारींदासीं सेठ साहब यादि कंदो कीअं मास्तर तोखे त असांजी नौकरी जी ख़बर आहे न मियां मोहम्मद यूसुफ खान साहब सही सही तव्हां रुगो सब्र करियो कुझु त मूं तव्हांजे पीउ ऐं मास्तर खे सम्झाए छॾियो आहे जी जी ऐं तव्हां बि आहिस्ते आहिस्ते सम्झी वेंदो जी जूसा बस इहो सम्झ त तूं हाणे अॻूणो जूसो नहीं हाणे तूं रईस मोहम्मद यूसुफ खान दिलेर आई साईं मास्टर सची अलाह रसो सच ॿुधायो वरी तॾहिं सही हाणे त तव्हां हिन ॻोठ जा अमीर तरीन माण्हू आहियो साईं थोरो मथे उथिजो साईं थोरो मथे उथिजो धकी थो सां कोन मिड़े ख़ुशीअ में चेल भञी छॾियव पर न मूंखे हिन में को चकर थो लॻे भला ॻाल्हि त ॿुधो कई थम रुगो हिकिड़ी सही ऐं तव्हां था चओ वेठा त आउं ॻोठ जो अमीर माण्हू थी वियो आहियां ॾिठो त टके जो मोह बि कोन अथमि अञा त कुझु शयूं हली बैंक में करणियूं आहिनि हा छंछरु ॾींहुं तव्हां बैंक में वञी पंहिंजा पैसा कढाए वठो मुंहिंजी सलाह अथव त पैसा सभु न कढाइजो आहिस्ते आहिस्ते मज़े मज़े सां कढाइजो हाँ आहिस्ते आहिस्ते मज़े मज़े सां भला रुपयो रोज़ कढायां बैंक मां रुपए जो त रुगो हिकिड़ो चेक मिलंदो आहे भला 100 भला 1000 रुपयो हा हा हाणे त ही सभु पैसा तव्हांजा आहिनि हा चङो हाणे देर बि काफ़ी थी वई आहे साईं थोरो तरसी पओ मानी टिकी खणी करायूं बग़ैर मानी खायो वञो खायो वञो मानी न चाचा देर काफ़ी थी वई आहे बैंक में बि हलणो आहे यूसुफ साहब तव्हां हेॾां हा अचो न अचो न सभु पैसा तव्हांजा आहिनि 50 लख रुपया एॾा पैसा
के रखो हिते बाबा सुफ़े खे ही मोड़ो हितां हटाए हिनखे हिनजे लाइन में रखो सुफ़े जे न न बाबा लाइन में न तरसो न तरसो मां थोरो न न पुट न न ईअं वरी कीअं कंदे ज़ोरावर आहीं छा हेठि तो लही खट खां छो बाबा मुंहिंजे पेरनि खे अमेत थी लॻल आहे छा बाबा रसाणो ॿार तूं कीअं कमु कंदे हा रईसाणो ॿार ऐं रईसाणा ॿार छो न थींदासीं आख़िर 8वीं जमात पास आहियूं चओ बाबा हाणे हीअं करीस लेन में करे न रखा हीअं आॾा करे रखा हीअ सिधो वॾो सोफ़ो वरी 2 नंढा सोफ़ा ही लेन में हुजे आॾा ठीकु बाबा ठीकु अब आए खणो हिते साम्हूं करे रखो शाबस शाबस साम्हूं रखो हिते हा ओ हा हिते खणी अचो ॿियो खणी अचो ॿियो सोफ़ो खणी अचो हा ऐं बाबा ही मूड़ा जेके आहिनि न से ओता अॻिते उमारे हा बाबा ठीकु आहे न अब हिनजे भर में रखो भर में हिनजे रखो शाबस हे भर में रखी ऐं हे 2 मूड़ा खणो ओताक में खणी हलो मिलाए मिलाए रखियो मिलाए मिलाए ओए ओए हा इंशाअल्लाह 2 मूड़ा ओताक में खणी हलो ठीक हा हाणे मिड़ी बाबा कुझु ठठ थिया आहिनि ऐं रखो अलाह ते अञा त वॾा ठठ कबा हा बाबा बराबरि बेशक ठठ आहिनि अबा शाबस हुजे अधे रसूल बख़्श खे जंहिं असांखे ओताक ऐं जाइ सस्तनि पैसनि में ॾेई छॾिया बराबरि बाबा बराबरि साईं ओताक ते इलाही रश थी वई आहे महिमान तव्हांखे यादि था कनि हा बाबा पोइ हलजे खणी ओताक ते हा हा पुट हलो पोइ भला खट खे खणायो न बाबा खट खे छो खणाई बाबा तूं पाणी त चयो त रईसाणो ॿार पेर कीअं लाहींदो पट ते पुट हाणे त इहे भोग न कंदो कर पा चलो ठीकु आहे हलो यारो भला इहे मुंहिंजा यार आहे न इहे मास्तर मुस्ताद पांच बाबा तव्हां हल हल पुट बाबा न पे हल पुट हा तूं हल जमे खान ॿियो त ख़ैर लॻो पियो आहे न हर तरह ठीकु ठाक परे थियो रे सतियो आवाज़ सॼी संगत खे अस्सलाम वालेकुम कुछ चावला जो अरे वांगली तू भैया वाह अरे वाह मास्टर साहब अरे गुलन जा हार जुसा है मुझे मतलब आ रही से जुसा खा न तू मुझे जुसो चाहिए तो सकी यार है मुझे पुराना अरे रेसिडेंट बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अल्लाह जो इशारा अल्लाह ठीक ठाक बधाई ए रईसोरा तमाम आया आयो जा ए सही वडा कुर्ब तवाजा वड़ता जा वडा वे साईं जो सुखानी वरी कीअं थींदो ॾाढा के ज़ोरावर आयो अचो अचो पाछा ता खट ते न न रईस मां पंहिंजी संगत सां हिते थो विया साईं ॾाढो मजबूर आहे कयो बाबा तव्हां वियो बाबा वियो न वे रसवे अल्लाह से तव्हांजो इशारो कयो आहे तव्हां खट ते न वेंदो त असां वांगुरु पट ते वेंदो छा वियो तव्हां खट ते ॾिस पांदी अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदे त वेंदासूं हिते यार जो साथियो दोस्त आया क्यों सोठी जमात पास हो ना तू इज्जत कया तू खट ते असां पट ते वेंगा हा हा पांदी धनी बख्श खान असुल खानदान माण्हू बुनियादी माण्हू अहिड़ा खानदान माण्हू भला किथां लभनि सच थो चए मोहम्मद अली ॾिस चाचे धने वारनि वटि केॾो पैसो आयो आहे पर ॻाल्हि साॻी अथनि का वॾाई कोन आई अथनि हा ॿियो न बान इहे सभु तव्हांजा कुर्ब ॿियो न अरे यारू भला ही सॼी संगत खे को खारायो अथई प्यारियो अथई न ॾिस रईस पंहिंजे तॾहिं पहिरियों दफ़ो आयो आहे हीअं कर जो फिलहाल सॼी संगत खे शरबत पिया हा सही छोकिरनि सभिनी खे शरबत पियारिया वाह वाह मस्तेशल शरबत वारो मी बहारियो यार थी पंहिंजो पेॾो पैसो आयो अथसि न पर फितरत साॻी अथसि हा ॾिस कीअं असां सां गॾु वेही गया मुंहिंजा बोला वाह रे तो वाह अब आई तो बुनियादी माण्हू खानदान माण्हू हा हा न सची ॻाल्हि थो करे जहिड़े तहिड़े जी बात न आहे यार आहे पंहिंजो हा हा रईस माफ़ कजो हे अथव मुंहिंजी सॼी पुराणी संगत वो उन वक़्त जी जंहिं ज़माने में अवल त मूंखे नौकिरी मिलंदी कान हुई जे मिलंदी त वधि में वधि 4, 5, 8 ॾियारा मस कढंदोसि त मूंखे नौकिरी मां कढी छॾींदा हा रईस तव्हांखे त यादि हूंदो तव्हां त पाण मूंखे हिकिड़े दफ़े 10 ॾींहंनि जी पघार ॾेई रवानो करे छॾियो अने त ख़ैर ई वॾी ॻाल्हि कई हा अबा पुट मोहम्मद यूसुफ ही तो लाइ ताज़े मखण मां बुसरियूं ठाहे खणी आई आहियां बुसरियूं हा अबा बुसरियूं ठाहे खणी आई आहियां बाबा तूं असांजो पंहिंजो रतो आहीं असीं तुंहिंजो ख़्याल न रखंदासीं त पोइ बचा केरु रखंदो ख़्याल
बाबा केरु आई हुई माई मुंहुं त अॻे कॾहिं कान ॾिठी आहे पुट आहे मिड़ई लिछ में पर अॼु अलाए किथां ज़ाहिर थी पई आहे हाँ त इहा ॻाल्हि आहे वाह वाह दा धणी बख़्श तूं बि की नथो घटाई मां तुंहिंजी पंहिंजी ॾाॾे पोटी हुब मां बुसरी ठाहे खणी आई आहियां ऐं तूं सुञाणी कोन थो चङो चङो फुफी रूल कोन कर अबा वठो वठो बुसरी फिक्र न कर सभु सॼी संगत मिली रखाऊंसि हा अबा अचो हेठि मैदान ते अचो रईस अचो बाबा अचो अचो मास्तर अचो भला मूंखे फिलहाल तल बनाए यार मास्तर हाणे पका ई छॾ न त पंहिंजी गाॾी ॾिस सम्झाईंदे मास्तर ॻाल्हि जे तूं खाईंदे त असां बि खाईंदे न त असां न खाईंदे अस्सलाम वालेकुम सजी संगत मैं धनी बशकान दिलेर मूं तव्हां जे लाइ कुकड़ो कुआयो आहे बाबल साईं 2-3 गिरह मानी असां बि खाओ न अजायो तकलीफ़ के करीम बख़्श हिते त अॻु में ई ठव लॻा पिया आहिनि यारनि साहिब खे लेखा कबाइनि छा बसि दिलि घुरियो मानी खणी आयसि ठीकु आहे रख विच ते कयूं था गुज वियो हाणे ममदली वठीसि ॾिस ॾिस कीअं न मुंहिंजो भाइट मुंहिंजो ख़्यालु पियो थो करे अचे खोली सभा फकीरो खोल खोल अबा वाह वाह चाचा चाचा खैर चाचा जोरावर को करी छा थो दही खाने पुट खे समझा बराणी को करे अवा नंढा आहिनि सम्झी वेंदा दुनिया खे मितेरा पुट यूसुफ असांजो मितेर सां ख़ासि रस्तो आहे चङो पोइ चाचा बि वेहा त पोइ खणी हार पाराए ईअं कीअं पाराईंदे हा पाराए बाबा मुबारक हुजनि हाणे वेह त मानी खाऊं वेह त मानी खाऊं वेह 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 वाह 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 अबा कयोसि विच ते अबे पुसरी दौर ते कयो शिल्प कुर्ता देखणी वाह जी बुसरी पकी आहे वाह ॾाढी मिठी आहे वाह वाह से मक्खण जो पेल वाह वाह हो रे यार हो रे असां जो ख्याल कयो बुझी अल्लाह रे सोना बेली कचरियूं बि ॾाढियूं थियूं मानियूं बि खातियूंसीं बुसरियूं कुकड़ इहे शरबत बि पीतासीं बेली मूंखे हाणे अचे थी निंड मां वञा थो निंड कनि पोइ मोकिलणी कान्हे पिया गॾिबासीं हयाती आहे त पे मुलाक़ात थींदी वियो हा ठीकु आहे पोइ अदा हाणे सॼी संगत खे सां हा ठीकु आहे हा अड़े बी पंहिंजी वे 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 ॿी ॻाल्हि त सुभाणे बाबे जे तरफ़ां सॼे ॻोठ खे मानी जी दावत सॼी संगत खे ॿुधाइणो आहे वाह ॿुधाए छॾ खैरात जी मानी हा अहिड़ी ॿुधाईंदोमान जो मतिलबु यादि कंदा अड़े सत सुरी न आहे ॿुधाइणी दावत जो चवणो आहे यार जिस अञा भोग न छॾे दावत ॿुधाईंदोमान न तूं जो वरी अहिड़ी ॿुधाईंदसि त ईअं त सत सुरी ॿुधाईंदी दावत ॿुधाईंदो दावत हा वाह हा इहो मिड़ई कुर्ब कजो चाचा तूं बेफिक्र थी घर वञी वेही रहो इहो कमु मुंहिंजो आहे न हा बस पोइ रही वञा हलजे भला हा यूसुफ खान पोइ मां बि हलां थो वरी ॿारनि खे ट्यूशन बि पढ़ाइणी आहे पोइ मास्टर सभा ईअं ई आहे चऊं पोइ गॾिजी था हलूं गस त साॻियो आहे न अचो रही वञा अब रस्तो ॾियो अचो अचो रस्तो ॾियो अचो बाबा अचो बाबा अचो न तव्हां मूंखे लॻी था ॾियो हलो हलो मास्टर साहिबु अचो 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 बाबा हा मूं सच ॿी ॻाल्हि त अबा जेका संगत हिते वेहण चाहे उहा भली वेहे पंहिंजी ताक़त बाबा हिजाब न कजो खाइणो पीअणो हुजे कुझु या शरबत बरबत हेॾे होॾे त भली वेही पीजो हा न शाम जो वरी कचहरी थींदी वियो वियो पंहिंजी ताक़त साईं हाणे त जुसे आ ठठ जी विया आहिनि चवनि था 20-30 लख मिलिया अथसि हयो हूंदई को वॾो धकु न ईअं न आहे बाबा जूसो अहिड़ो माण्हू ई न आहे फॾे जहिड़ा माण्हू ई ॿिया साईं अॼुकल्ह कंहिं ते बि भरोसो न आहे असुल माठ भली अथई मोला बसि भाग जूसे जहिड़ा करे हा सियाण जूसो केरु सॾावे सो त जॾहिं न मथां सणाई थींदी आहे न पोइ देरि ई कान लॻंदी आहे कालो को ॾींहुं आहे पतंदो धिका खाईंदो मोला हाणे हुनजी ॿुधी आहे बाबा असांखे साड़ ऐं कीनू करणु न घुरिजे भले हर को पंहिंजे घर ख़ुशि हुजे बचन सां अदा चवंदा आहिनि त बंदे जे मन में हिकिड़ी त मौला जे मन में ॿी साईं सॼी ॻाल्हि आहे नियत जी ॿिए जो ख़ैरु घुरंदे त पंहिंजो ई ख़ैरु थींदई
बसि रंधु रुॻो वञी न बाक़ी काॾे हुया सिकंदर त काॾे हुया कारून हथे खाली हलणो आहे मुंहिंजा साईं। भलो भलो सच थो चईं सोट। नहीं आहे न इन करे भिचेगा ए ॾिसो मुंहिंजी वाच खां बि ऊची वाच अथई सेलनि ते अथई। अरे अब्बा सदके वञई सोनियूं चूड़ियूं ठाराए पाराए ई कननि में पनड़ा बि पाराए मुंडियूं ठाराए पाराए वरी वाच बि ॿधी थो। अब्बा छो थो एॾो ख़र्च करी? इहे 4 ॾोकड़ बचाए रख आई वेल कमु अचनि असांखे। ए मां ही त कुझु कोन्हे अञा त वेठी ॾिस सोन में तोरे छॾींदोसीं। ऐं मां पैसनि जी परवाह न कर 50 लख आहिनि 50 लख खपाइण त ठहियो जरूर वेठी गणी न तॾहिं सॼी आया थी गणी कोन सघंदी। हा बा ॿियो न त हरू भरू पैसनि जी एतिरी वाह वाह न कंदो वक़्तु को सॼण को दुश्मन केरु पुछे बि त चओ खणी 2-4 हज़ार मिलिया हुआ से बि ख़र्च थी विया। छो छो बाबा मां कूड़ छो ॻाल्हायां? ऐं कंहिंजो को धारो हुयो अथऊं या कंहिंखां पैसा फुरिया अथऊं पंहिंजा पैसा न जीअं वणे तीअं खपाईंदासीं। इहा का ॻाल्हि अमा तोखे केतिरा भेरा चयो अथमि त बेहदी न कर वे बसि हिंदोरे में वेही लुॾ बसि। अब मां वेही वेही कुड़जी वई आहियां। हा मां घणो ई कमु कयो अथई हाणे आराम कर वे 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 ॾिसंदी न त वॾेरियूं सॼो ॾींहुं पींघे में लुॾंदियूं आहिनि। अरे यारू ओ यारू जी जी अरे वे हिते वे हिते पींघो लोड ऐं सॼो ॾींहुं लोड जे पींघो बीठो आहे त तोखे प्यारे छॾींदो। हा बाचारो त न थियो आई हाणे हेॾी सॼी वॾी ज़ाल मां राति ॾींहुं वेठी हिंदोरे में लुॾा कमु कया न कार बसि। ए मां हाणे तूं उहा न आहीं हाणे तूं मोहम्मद यूसुफ खान दिलेर जी मां ऐं रईस धणी बख्श खान दिलेर जी ज़ाल आहीं। हा अरे छोकरा ये हरकत में चर्चा अञा न छॾींदे न। ॾिस ॾिसो बापू हिन ॻाल्हि में ख़ुशि थियो अथई। हा बाबा जूसा हिकिड़ी ॻाल्हि चवां? अमा हिकिड़ी जो 100 ॻाल्हियूं चओ। अबा मुंहिंजो हिंदोरे में मथो थो फिरे। अबे छा थी चई? हिंदोरो आहे को रेल गाॾी आहे या तुंहिंजो मथो थो फिरे? अमा बसि सॼो ॾींहुं लुॾंदी कर। हा ऐं लोड लोड ज़ोर सां लोड। हा अरे छोकरा मूं तोखां पाणी घुरियो तूं शरबत खणी आयो आहीं। साईं रईस नंढे जो हुकुम आहे। हा बाबा हा मूं झले छॾियो नौकरनि खे त जेको पाणी घुरे उनखे शरबत पियारे। चङो आहे बाबू पियूं था शरबत। और अगरि मूंखे ॾे ऐं अमा खे बि ॾे। ऐं अमा शरबत पीअंदी कर सिहत लाइ तमामु ज़रूरी आहे। हा हलिया त तोखे हिकिड़ो कमु ॾसियां। हलिया हलिया जुठ कई अथई जूसे जा पी बचड़े असां सां राति ॾींहुं शरबत पीआरे पिया तबियत ई ख़राबु करे छॾी अथई। छोरा हे तूं पी छॾ जल्दी पी अची न वञई। हा हाणे ॻाल्हि ॿुध लोॾो बंदि कर जे अची वञे रईस नंढो पोइ लोॾणु शुरू कजांइ न त बसि करे वे मथो थो फिरे मुंहिंजो हिंदोरे में थी लुॾा। चइबो त चाचे वारनि जा भाग खुलिया आहिनि। हा हा सॼे तर में हुल पइजी विया आहिनि। कल्ह सॼे ॻोठ जी ओसे पासे जी दावत कई हुआ। पोइ तव्हांखे कोन ॿुधायूं? अबा ॿुधायो हुयो अधे कौड़े जे हथां चवाए मोकिलियो हुयो पर हाणे ॿिए जे चवण ते वञण बि त ॾुखियो थो लॻे न। अमा दावत थोरी हुई ख़ैरात जी मानी कई हुआ त बि थी न दावत भली ख़ैरात जी मानी हुजे पर सॾु त इज़त सां ॾिजे। भला जॾहिं खां पैसा मिलिया अथनि को बि न्यापो सलाम कोन कयो अथनि? न न हुननि खे हुजे वांद काई त असांखे बि यादि कनि न। असां ग़रीब जो थियासीं। ग़रीब छो आहियूं को कंहिंखां वठी था खाऊं हर को पंहिंजे घर सुखियो हुजे। अब्बा तूं छो थो काविड़जे? हुननि खे हिननि खटरागनि खां वांद काई थी त भेरो कंदा मस बस त मुंहिंजे मूमल जा भाग खुलिया आहिनि। असीं पाण ॿ ॾोकर ॾिसी लड़कंदासूं कोन मां। बाबा तूं पाणी मां छो थो निकिरी? अञा तरस वक़्तु पियो आहे आज़माइण जो। बाबा अम्मा ऐं मां भला चाचे वारनि वटां थी अचूं? न न नाहे ज़रूरु ॾे वञण जो। ख़बरदार जेके रो ॾेई वियो आहे बे सॼो। हा हा अचां थो बाबा मां भला नी दोस्त सां कचेरी करे अचां थो। हा बाबा चङो भला मां बि ॿनी जो चकर हणी अचां ऐं ढोरनि खे पाणी पियारे अचां। चङो चङो गंग लाइ गाह मुठ कयो अचिजांइ। हा हा गाह कयूं बसि न।
अम्मा तव्हां सभु अलाए छो चाचे वारनि जे ख़िलाफ़ थी पिया आहियो। न पुट न, चाचे वारनि जे ख़िलाफ़ कोई बि कोन्हे, पर अधे धने वारनि खे ईअं करणु न घुरिजे। हा, ईअं थींदो आहे अम्मा, जेके चुल्ह ते से दिलि ते। न अम्मा, भले सभु फिरी वञनि पर मूंखे इहा पक आहे जूसो कोन फिरंदो। छो कोन फिरंदो? उहो को आसमान तां लही आयो आहे। तोखे ख़बर नाहे अम्मा, इहो पैसे जो चस्को अहिड़ो थींदो अथई जो रतु रतु खां छिजी वेंदो आहे। भले अम्मा ईअं हुजे बि खणी, पर मुंहिंजी दिलि इन लाइ नथी मञे। चङो, हाणे चुप कर, भाणे दिलदार न ॿुधाई, अहिड़ियूं ॻाल्हियूं हुनजे साम्हूं न कजांइ। मां को चरी आहियां छा जो अधे जे साम्हूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदमि? हाणे उथी ॿाहिरां सुकिन काठिन मुठ खणी अच त सांझण जी कजे। भाणे दिलदार ऐं पिणे ॼाण आया। हा अम्मा।